एहसान साहब सुभाणे मीर शाहनवाज़ खान के कोर्ट पेश करे, चालान करे ऐं जेल हवाले कयोसि ऐं उन जे रिमांड वठण जी का बि ज़रूरत न आहे। मूं बि इहो सोचियो आहे सर त चालान करे लाकअप हवाले कयूंसि। बाबा असांजी रहज़न वारनि जे विच में ठाह करणु हिकु अणॾिठो ख़्वाबु हुयो, पर हाणे ॾिसजांइ त इहो मंसूर ख़ान कीअं थो असांजे विच में ठाह कराए। मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे त मां पंहिंजे माइटनि ॾे वञा, उन्हनि सां ॾुख सूर सलियां, पर हालात अहिड़ा न आहिनि जो मां उन तरफ़ वञा। अदा तव्हां मर्दनि जी दुश्मनीअ में जेको असां औरतुनि जे मथां गुज़रंदो आहे उनजो तव्हां अंदाज़ो ई नथा आणी सघो। इधर तूं वञी उते फ़ैसिले जी तयारी कर। मां सौट ककर दे ॾियापो कयो आहे, असां निकिरूं था। तुंहिंजो बि ॾोह न आहे, दिलि त मुंहिंजी बि चवंदी आहे की मां वञी शहर में रहां, पर असांजा हालात असांखे इजाज़त नथा ॾियनि। दे ख़बर छोरी, जागदल शादी जा ख़्वाब बि ॾिसी छा? दुआ थी घुरां त ही मसइलो हल थी वञे त सोडल सां मुंहिंजी जल्दी शादी थी वञे।